अॼु सिखंदासीं इंशाअल्लाह ताला सूरतुल फील 105 जंहिंमें आयतूं कुल 5 ऐं ही आहे फीलुन चइबो हाथी खे अल ऐं दमत आहिनि ॿई गॾु कॾहिं न ईंदा आहिनि जॾहिं अल फील लिखियोसीं त हिन में दमत आहिनि न ईंदी ठीकु आहे अच्छा उन खां पोइ अॻिते हलूं था पिया आमुल फील जी ॻाल्हि कईसीं त ही जंहिं साल में वाक़ियो थियो आहे उन ई साल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश थी आहे ऐं इनखे चवंदा आहिनि आमुल फील उन साल खे 571 AD जो इहो वाक़ियो आहे के 570 था चवनि पर अलाह वाला ऐं हिन वाक़िए जे तक़रीबन 50 सालनि खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 50 ॾींहंनि खां पोइ या 40 ॾींहंनि खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश मुबारक थी आहे अच्छा हिते ई सिखंदासीं असां नून साकिन जा क़ाइदा उहे 4 थींदा आहिनि पर हिते सिखबा असां 4 ई सिखी आया आहियूं हिते 3 इन करे सिखबा जो हिन सूरत में इहे 3 क़ाइदा इस्तेमालु थींदा कहिड़ा इज़हार इदगाम इख़फा 3 हाणे ही सूरतूं आहिनि इन सीक्वेंस में यादि रखणु खपनि इहे सूरतुनि जा नाला अन-नबअ जेका आहे उहा हिते 3 नंबर सिपारो शुरू थिए थो पियो अन-नबअ खां 78 खां वरी अल-बलदा 90 अत-तीन 95 अद-आदियात 100 अल-फील आहे 105 ऐं आख़िरी अन्नास ठीकु आहे ऐं वली साहब साईं तिलावत कंदा प्लीज़ أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألم تر كيف فعل ربك بأصحاب الفيل ألم يجعل كيدهم في تضليل وأرسل عليهم طيرا أبابيل ترميهم بحجارة من سجيل فجعلهم كعصف مأكول صدق الله العظيم ऐं महिरबानी जज़ाकल्लाह हाणे हिन जी माना चए थो पियो त ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ब्रैकेट में आहे माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखातिब आहे न ॾिठी छा त तुंहिंजे पालनहार जो रब इस्तेमालु कहिड़ो थींदो आहे अरबी में रब पालनहार हाथी वारनि सां कीअं कयो संदन बुछड़ी रथ खे नास न कयईं छा ऐं वलर पखी मथनि मोकिलियाई जिन कंक्रीट जूं पहिणियूं खेनि हयूं थिए पोइ ओलड़ गाह जियां खेनि करे छॾियईं हाणे हीउ जेको लफ़्ज़ आहे ओलड़ गाह कंहिंखे सम्झ में न ईंदो हिनखे थोरो अॻिते कयूं था पिया हिननि लफ़्ज़नि खे मां चेंज कयो आहे हुते कंक्रीट खे बि चेंज कयो अथऊं थोरो सम्झण जे लाइ ॾिसूं था पिया त इनशा अल्लाह ताला ऐं बुछड़ी रथ माना इहो प्लान आहे अंग्रेज़ी में चइजे प्लान संदसि बुछड़ी रथ माना बैड प्लान माना उनखे कीअं नास न कयईं माना इहो बैड प्लान ईअं न थींदो आहे कोन प्लानिंग सही थियल न माना इहो आहे त हिकिड़ो यानी जेको प्लान अगेंस्ट कजे कंहिंजे ख़िलाफ़ उनखे कीअं उनखे नास न कयईं ख़तमु करे छॾियईं वलर मीन्स फ्लॉक्स ठीकु आहे ऐं पोइ ओलड़गा थींदा माना जस्ट आहे न इहो च्यूड ग्रास काइंड ऑफ समथिंग इनखे अची हली सम्झूं था पिया इंशा अल्लाह ताला आयत बाय आयत सभ खां पहिरीं जेका आयत आहे नंबर 1 अलम तर कैफ हाणे इहो हिकिड़ो माना इहो पोर्शन आहे हिन जो अलम तर कैफ ऐं 3 डिफरेंट कलर्स आहिनि वअल रब्बुक इहो ॿियो पोर्शन आहे सिखण लाइ बि असहाबिल फील इहो टियों पोर्शन आहे आयत खे सम्झिजे न त अलम छा न ही हमज़ा जेको आहे इनखे चइबो आहे छा क्वेश्चन लाइ थींदो आहे लम माना नो छा न तर माना ॾिठी टू सी समथिंग ठीकु आहे हुन निकतल आहे इहो तर अलम तर छा न ॾिठी कैफ माना कीअं हाउ फअल डिड कयो ठीकु आहे कीअं कयो रब्बुक तुंहिंजे पालनहार बे असहाबिल फील हाथी वारनि सां ही बा खे जेको कलर आहे न असां आख़िर में रखियो आहे हिते छो जो तुंहिंजे पालनहार सां हाथी वारनि न थींदो सिंधी जो पंहिंजो स्टाइल आहे अरबी जो लिखण जो पंहिंजो हिकिड़ो तरीक़ो आहे हुन में सां न ॾिठी ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त कीअं कयो तुंहिंजे पालनहार हाथी वारनि सां कैफ़ माना कीअं हिते हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थी सघे थो मां छा कयो तुंहिंजे पालनहार इहो सुवाल बि थी सघे थो न पर हिते छा न आयो आहे क़ुर में तदबुर करण जी ॻाल्हि इहा आहे त कीअं कयो छा हिकिड़ो थींदो आहे मुख़्तसिर थींदी आहे छा कयो हिकिड़ो ॿुधाईंदो हुन ते हमिलो थियो हुनखे तबाह कयो डन ख़तमु थी वई ॻाल्हि हुन में तदबुर आहे
जो कुरान पाक में जेके आयतूं सूरतूं सिखण लाइ आहिनि न अल्लाह पाक ॿुधाइण जो वाक़ियो ॿुधाए थो त कीअं कयो छा न ॾिठी त कीअं कयो तुंहिंजे पारां हाथी वारनि सां माना व्हाट वाज दी events happened that crushed their plan कीअं कयो that creates a thought छा थियो उन्हनि सां पोइ अच्छा माना हिकु सीक्वेंस थींदी छा थियो उन जो जवाबु अची वेंदो हीअं कयो पोइ इहो कीअं थियो उन में काफ़ी शयूं ईंदियूं जेके उनखे वाज़े कंदियूं त छा उन में थियो इहा ॻाल्हि आहे कैफ़ इस्तेमालु करण में बजाए मां जे उन खां पोइ हलूं था अॻिते वरी साॻी हीअ आयत जो पार्ट जेको आहे अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक हाणे इन में ही फ़ेल इस्तेमालु थियल आहिनि वर्ब जेके चइजे उनखे विथ टीपीआई सां सम्झिबो पर असां छड़ो अञा फ़िलहालु अॼु प्रैक्टिस कोन था कयूं इहो इंशाअल्लाह असांजा 2-3 सेशंस थींदा जंहिंमें असां टीपीआई जी बाक़ाइदे प्रैक्टिस कंदासीं इनखे सम्झूं त ॿ आया आहिनि साईं हीउ जेको ॾिसो ॻाढ़े में छा आहे ही तर ऐं ही फ़अल इहे ॿई आहिनि फ़ेल आहिनि उनखे कीअं सम्झिबो इनजो छा थींदो आहे इनजो गिरदान जेको चार्ट थींदो आहे इहो थींदो आहे मादी या मादिन मुदारे अमर इहो असां में करे आया उन खां पोइ बुनियादी हुन में अखर कहिड़ा आहिनि जेके रूट लेटर्स आहिनि हाणे रूट लेटर्स जेको आहे रा आयो आहे राफ अलिफ या इहो रूट लेटर आहे इन में छा ठहियो र या माना ॾिठई पास्ट टेंस आहे उन खां पोइ यरा इहो थींदो मुदारे मीन्स प्रेज़ेंट एंड फ्यूचर यरा माना ॾिसे थो या ॾिसंदो अमर जेकॾहिं न थींदो त हिकिड़ो अखर आहे फ़क़ति र माना ॾिस सी दिस इट्स ऑर्डर और रिक्वेस्ट अमर उनखे चइबो आहे र त र यरा र ठीकु आहे उन खां पोइ ही थींदो इन जो फ़ेल जो गिरदान ऐं जेको ही ऑर्डर करे थो पियो उहो चवे थो पियो या जेको उहो माना उहो थींदो राइन फाइल आहे उहो जेको चवे थो पियो कयो मफ़ूलुनि जंहिं ते अफेक्ट थिए थो पियो ऐं जेको करे थो पियो जेको माना उहो जेको ॾिसे थो पियो उनखे चइबो राइन मफ़ूलुनि जंहिंखे ॾिसे पियो मरियुनि ऐं फेल चइबो यानी मस्तर चइबो आहे उनखे बि कॾहिं हीअं बि रुयन या रुयत हलाल थींदो आहे न रुय माना ॾिसणु इहे असांखे चार्ट सम्झणा पवंदा उनजे लफ़्ज़ जी माना कढण लाइ अलम तर त हीउ जेको तर आयो इहो मुदारे में फाल कंदो इहो हाणे तव्हांखे सम्झ न पियो अचे पर थोरो हिकिड़ो आइडिया रखणु खपे इंशाअल्लाह उन खां पोइ ॿियो आहे त अचे अच्छा फेल जो हुयो जेको फ़अल यफ़अल इफ़अल माना ही का शइ करणु ठीकु आहे ऐं हिन जो फ़अल जो फ़ाइल थींदो ऐं मफ़ऊल ऐं फेल ही तमामु अहम आहे हिनखे तमामु यादि करणु खपे हीउ जेको आहे इन जे पैटर्न ते ॿिया सम्झंदासीं पिया इहे गिरदान फ़अल यफ़अल इफ़अल फ़ाइल मफ़ऊल फ़िअल ये टे रूट अखर कहिड़ा आहिनि फ़ा ऐं लाम ठीकु थियो हिन जी माना थींदी का शइ करणु वरी रूट लेटर मथे चाहे थी वियो हाणे उन खां पोइ ॿी आयत आहे अलम यज अलम वरी आयो आहे छा न अलम वरी आयो आहे इहो छा न यज अल कया ई माना अगेन ही जज अल में फेल अची वियो का शइ थी आहे न उन्हनि सां ही फेल न आहे ही फेल न आहिनि पर ही फेल आहे कयाई छा न कयाई अलम यज अल क़ैदहुम फी तदलील उन्हनि जी बुछड़ी रथ खे नास तदलील माना त ख़तम करे छॾणु इनखे अञा सम्झो हीअं ॾिसो ही लफ़्ज़ आहे क़ैद हुम त इहे ॿ लफ़्ज़ आहिनि क़ैद प्लस हुम ठीकु आहे माना क़ैद थींदो आहे मनसूबो या साज़िश या का प्लान क़ैद हुम माना उन्हनि खे माना उन्हनि जी साज़िश छा न कयाई उन्हनि जी बुछड़ी रिथ खे नास बुछड़ी रथ छो आहे छो जो इहो काबे ते हमले करण वारी जेका रिथ आहे उन्हनि जो प्लान आहे अल्लाह पाक उनखे माना नापसंद कयो ग़लति आहे डेफिनेटली ग़लति हो त अल्लाह पाक में जेको मुफ़सल रखियो आहे त छा न कयो हुनजी बुछड़ी रथ खे नास अल्लाह से हुनखे ख़तमु करे छॾियो हुनजी रिथ खे अहिड़ो प्लान हो इहो अञा थोरो अॻिते ॾिसूं तारीफ़ करे प्लान छा आहे हीअ आहे ही मको मुकरम आहे जेको हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम गॾिजी करे
अल्लाह पाक जे हुकुम सां जिते सऊदी अरब आहे माना मक्का मुकरमा में ज़माने में इहो काबतुल्लाह शरीफ़ ठाहियो त हीअ अचे पियो अब्रह असां ॿुधो आहे मुंहिंजे काफ़ी ॾींहं ख़बर हूंदी त इहो बादशाह यमन जो उहो हिनखे ड्राइण पियो अचे इहो हुनजो प्लान हुयो टू डिस्ट्रॉय काबतुल्लाह शरीफ़ अल्लाह पाक उहो थियण न ॾिनो अल्लाह पाक इहो थियण न ॾिनो उन लाइ अल्लाह पाक चवे छा थो ही हिन जे जाल यजल इजल हिन जो इहो हुयो गिरदान जो उन खां पोइ अल्लाह पाक छा थो चए व अरसल अलैहिम तैरन अबाबिल इहो नास अल्लाह ताला उन जो कीअं कयो न का जंग थी न को माण्हू विड़ियो अरबनि मां न ई को मुक़ाबिलो थियो पर अल्लाह पाक कीअं उन ख़तमु कयो व अरसल ऐं मोकिलियाई अलैहिम हुननि मथां तैरन पखी अबाबिल वलर वलर चवनि था मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा पखी पर ईअं वलरनि जा वलर आसमान ते अची विया उनखे वलर वलर खे छा चइजे फ्लॉक्स ऑफ बर्ड्स तैरन अबाबिल अरसल अगेन मोकिलियो इहो ग्रामर जो पार्ट आहे माना फ़िल सम्झिबो हिन में अरसल माना मोकिलियो इहो थींदो आहे मादी मुदारे अम्र कीअं थींदो अरसल युरसिलु अरसिल ऐं फ़ाइल मफ़ूल फ़िल छा थींदो मुरसिल मुरसल इरसाल कंदा आहियूं न माना का शइ मोकिलणु इरसाल उर्दू में इस्तेमालु कंदा आहिनि पर आहे अरबी इहो चोथीं आयत आहे तरमीहिम बिहिजारतिम मिन सिजील जिन हयूं थे उन्हनि खे पहिणी पकल मिटी जूं कंक्रीट लिखियल आहे न उन ज़माने में कंक्रीट कोन हुई पर जिन हयूं थे उन्हनि खे पहिणियूं पकल मिटी जूं हाणे लफ़्ज़ कहिड़ो आहे तरमीहिम इनखे टोड़बो कीअं तरमीहिम माना हयूं थे उन्हनि खे इहो हिम जेको आहे उन्हनि खे थींदो हयूं थे उन्हनि खे ही अटैच प्रोनाउन उन खां पोइ फजअलहुम कअस्फिम माकुल आख़िरी जेका आयत आहे पोइ हुन कयो उन्हनि खे बोह खाधल उन वांगे यानी उन लश्कर खे अब्रा वठी आयो हुयो तक़रीबन 60,000 जो लश्कर इन काबतुल्लाह शरीफ़ खे किराइण लाइ फजअलहुम अल्लाह पाक छा कयो पखी मोकिलियाई वलरनि जा वलर पोइ हुन छा कयो उन्हनि खे बोह खाधल वांगे करे छॾियई फजअलहुम इनखे जेकॾहिं असां थोरो डिवाइड सम्झूं ब्रेक करे फजअलहुम टे लफ़्ज़ थी विया सम्झो माना जे हिसाब सां पोइ कयाई उन्हनि खे या पोइ कयो उन्हनि खे फजअलहुम उन्हनि खे कअस्फिन ही ॿ लफ़्ज़ आहिनि क माना वांगे अस्फिन छा थींदो अस्फिन थींदो माना बो ये जेको बो न थींदो आहे जेके सना सना कबानी गाह खे जेके खाईंदा आहिनि जानवर खाईंदा आहिनि बो तमामु सन्हो हूंदो आहे उहो क अस्फिन क माना वांगे कंहिं वांगे करे छॾियो बोह वांगे जेको खाधल खाधल बो कीअं हाणे जानवर खाईंदा आहिनि ही बि खाईंदा आहिनि न उन खां पोइ छा थींदो आहे त ही जॾहिं जानवर खाइनि न त पोइ साइड में कुझु खाईंदा आहिनि पोइ साइड में कुझु किरंदो आहे हल्का हल्का ज़रा नंढा हिन अलाह उन सां तफ़सीर मुफ़सिर उन सां भेट ॾिनी आहे ईअं ज़रा ज़रा करे छॾी इहे सफ़ा जीअं खाधल हुजनि शयूं कबाड़ियल वजह आलम का अस्फिन माकूर एॾो लश्कर उनजी हालत इहा थी वई थोरो हिनखे ॾिसूं था बैकग्राउंड खे इनखे छा चवंदा आहिनि आमुल फील आम माना साल हाथी जो साल इहो हुयो ज़िलहज जो महीनो जॾहिं अब्राहा पंहिंजो लश्कर वठी काबतुल्लाह शरीफ़ ते हमिलो करण लाइ आयो हुयो ठीकु आहे त रबीउल अव्वल जे महीने में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल आलमीन ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश थी जो ज़िलहज जो महीनो हो न उन खां पोइ 40 अलाए 50 ॾींहं गुज़रिया त रबीउल अव्वल अची थो वञे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश मुबारक थिए थी पई माना इहो बि हिकिड़ो ॼमण खां पहिरीं मौजूज़ो हुयो त काबतुल्लाह शरीफ़ जेको हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो ठाहियल आहे हुनजी अल्लाह पाक हिफ़ाज़त पाण फरमाई 12 रबीउल अव्वल असां पैदाइश जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं के चवंदा त 9 रबीउल अव्वल भला हाणे थोरो बैकग्राउंड खे ॾिसजे त ही जज़ीरतुल अरब चवंदा आहिनि की जेके असांजी सऊदी अरब छा अथव न इहो हुयो जज़ीरतुल अरब
अरबनि जो जज़ीरो। हिनखे जज़ीरो छो चवंदा आहिनि? हिन जी कंस्ट्रक्शन ॾिसजे न, ही पाणी आहे, ही चौधारी टे पाणी आहे, हेॾो ख़ुश्की आहे हीअ। ऐं जज़ीरो थींदो छा आहे? जज़ीरे खे अरबी में चवंदा आहिनि जज़ीरा, जज़ीरतुन, जज़ीरतुन चइजे, ऐं सिंधी में चइबो ॿेट, ऐं अंग्रेज़ी में छा चइबो? आइलैंड। हीउ ॾिसो आइलैंड हूंदो आहे जंहिंमें चौधारी पाणी हुजे, हीअ लैंड आहे समुंड जे विच ते, त हू जज़ीरो आहे, उनखे छा चवंदा आहिनि? जज़ीरत अरब। त पोइ उनखे बि सॾींदा आहिनि, छो टे दफ़ा पाणी अथसि, चोथो तरफ़ कोन अथसि, पर उनखे पोइ बि जज़ीरो चवंदा आहिनि। तॾहिं उनखे चवंदा आहिनि जज़ीरा नुमा, कॾहिं कॾहिं ईअं चवंदा आहिनि जज़ीरा नुमा, माना जज़ीरे वांगुरु आहे, जज़ीरा नुमा अरब, हिनखे ईअं चवंदा आहिनि, जज़ीरतुल अरब जे बजाए। अच्छा, इहा हिस्ट्री हाणे तव्हां किथां थी शुरू थिए? इहो 3-4 पार्ट 5 पार्टनि में कबी। ही इराक जो शहर आहे, पोएं ज़माने में हिनखे मेसोपोटामिया चवंदा हुया। हिते जेको नंढड़ो शहर आहे हिकिड़ो उर, उहो वॾो हूंदो हुन ज़माने में, जीअं मुंहं जो दड़ो, हाणे त कुझु बि कोन्हे न, हिकिड़ो नंढड़ो शहर आहे, पर हुन ज़माने में जंहिंमें उरूज हूंदो हुयो त वॾा शहर हूंदा हुआ, छो जो हुन सां कारोबार हलंदा हुआ। ही आहे उर। हितां अल्लाह पाक हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुकुम थो करे त हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम ऐं हुनजी माउ बीबी हाजरा रज़ियल्लाहु ताला, उन्हनि खे वठी वादी ज़ी तरह, माना उहा वादी जंहिंमें एग्रीकल्चर कोन थी हिते, उन में वञी उन्हनि खे छॾ। त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि खे वठी हिते पुॻो। हाणे इहो सिधो हीअं कोन आयो आहे, हिन जो वॾो हीअं सफ़र आहे, उहो पोइ ॾिसंदासीं। पर हीअ हितां अची हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे वठी, उन नंढड़े खे, जेको नंढड़ो तमामु, उनखे वठी ऐं बीबी साण खे वठी हिते अची छा कयो? कब्ज़ा शरीफ़ ठाहियो। ठीकु थियो? हाणे हितां आबादी थियणु शुरू थी थिए हिते, इहा हिस्ट्री ईअं हले थी पई। ठीकु थियो? पर हीउ जेको जज़ीरतुल अरब आहे, इन में हेठियों पासो जेको आहे ही आबाद हुयो। हीउ जेको हेठियों पासो आहे, इहो उन ज़माने में बि आबाद हुयो। कीअं हुयो? त हेठि हुयो ही यमन हुयो, ऐं ॿियो हिनखे हज़रमौत जो इलाइक़ो चवंदा आहिनि, हज़रमौत। ठीकु आहे? त हज़रमौत जो इलाइक़ो आहे, त हिते हुयो बादशाह इहो कहिड़ो? अब्राहा, हीअं यमन में, हितां यमन मां। ऐं जॾहिं हू हमलो करण वियो आहे, छो जो मके मुकरमा में कब्ज़ा शरीफ़ खे ड्राइण लाइ, हिन जे रस्ते में कहिड़ो थो अचे? ताइफ़ थो अचे। ओ ही ताइफ़, ताइफ़ शहर आहे न, पहिरियों हिते आया आहिनि, पोइ हितां को हेॾे वञिबो, रस्तो इहो हूंदो। त हाणे ही हितां खां ताइफ़ खां मके मुकरमा जो रस्तो ॾुखियो आहे, काफ़ी सवलो न आहे वञण इहो, हुन ज़माने में जेको हुयो। त ताइफ़ में रहंदा हुआ बनु सक़ीफ़। उहे कंहिंखे मञींदा? लात खे। माना उन्हनि जो अलाह सां जेके शिरक जेको कयो हुयऊं, त लात खे माना पंहिंजो ख़ुदा मञींदा, उन में बिलीव रखंदा। अलाह पाक शिरक लाइ जेको चवे थो पियो, इन्हनि बुतनि जे लाइ न, उन्हनि खे तव्हां पूॼियो था पिया जेके तव्हांखे न नफ़ो ॾेई सघनि था, न नुक़सानु ॾेई सघनि था, या न नुक़सान खां बचाए सघनि था। जॾहिं उनखे का ताक़त ई कोन्हे त उनखे अलाह कीअं मञिबो? ऐं हू अलाह खे यकीनन सम्झंदा बि हुया, पर पोइ इहो शिरक ईअं ई थींदो आहे न। हूअं जेकॾहिं अलाह खे को न मञे त शिरक जो तसवर ई कोन्हे को। भई अलाह खे जेको न मञींदो त अलाह आहे ई न, कोई शिरक छा सां कंदो? शिरक थींदो तॾहिं जॾहिं अलाह जी ख़बर हूंदी, अलाह आहे पोइ बि अलाह शिरक कजे। ठीकु आहे, हाणे हलूं था पिया। त उन्हनि छा कयो? उन्हनि हिन सां सुलह कयो अब्राहा सां, हुते पंहिंजो माण्हू ॾिनोसि जेको हिनखे बाक़ाइदे वञी हुते मके मुकरम ताईं वठी वियो, रस्तो ॾेखारींदो। हाणे हीअ आहे, ही कारवान हलंदा हुया उन ज़माने में। हाणे अमान थी वियो आहे अॼुकल्ह, पर हीउ जेको आहे इहो ई आहे, यमन आहे, ऐं हीउ हिते हुयो इहो हज़रमौत। हाणे हिते हीअ जेके हलंदा हुआ उठनि सां, जेके सफ़र थींदा हुया, उहे मुसाफ़िरी बि हूंदी, उन खां अलावा कारोबार बि हलंदो हुयो। हाणे इहा ई ॻाल्हि आहे, जॾहिं कारोबार हलंदो हुयो न, त यमन जेको आहे तमामु सुठो शहर हो, ॾाढो तमामु सुठो सताबो शहर। उहो छाजे करे हुयो? छो जो हिन सां समुंड लॻे थो पियो, त हिन ते पोर्ट हुयो। हेॾे हिन ईस्ट एशिया मां बाक़ाइदे स्पाइसिस जो या चाइना मां इहे जेके मसाला वग़ैरह थींदा आहिनि, जो बाक़ाइदे कारोबार थींदो हुयो, ख़ासि इम्पोर्ट हूंदी इन्हनि शहरनि में, अॻिते मथे मोकिलींदा शाम ऐं इराक ते। हीउ हब हुयो, ॾाढो रिच हूंदो हुयो, ऐं कारोबार जिते बि हूंदो आहे रिच हूंदा आहिनि। थियो छा आहे? शुरू खां रिच हुयो। थियो छा आहे त हिकिड़ो जेको असां हलूं था 450 AD, माना नबी करीम सां पैदाइश करी थी आहे 571 में,
माना साईं जन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैदाइश खां पहिरीं माना तक़रीबन 120 साल पहिरीं उनमें छा थियो आहे त इन यमन में हिकिड़ी वॾी ॿोॾ आई आहे, तमामु ख़तरनाक ॿोॾ आई आहे। ऐं ॿोॾ छाजे करे आई आहे? छो जो उन्हनि वटि हिकिड़ो माना छा कंदा हुया, उन्हनि टेक्नोलॉजी जो बहितरीनु इस्तेमालु कयो हुयो। डैम ठाही जेके पहाड़नि तां पाणी खणी अची उते जमा कंदा हुया, साफ़ सुथरो पाणी, ठीकु आहे न। त उनखे पोइ इरिगेशन लाइ इस्तेमालु कंदा हुया। उहो 450 में क़िस्मती सां उहो हिननि जो डैम टुटो आहे। डैम टुटो आहे त ख़तरनाक तबाही आई आहे, एॾी तबाही आई आहे जो उतां माण्हू निकिरी ॿियनि इलाइक़नि ॾे रवाना थी विया। माना उनजी सिविलाइज़ेशन जेको उन ज़माने में उहा ई ख़तमु थी वई तक़रीबन पूरी जी पूरी। एॾो वॾो नुक़सानु। हुन खां पोइ 3 क़बीला हुया, बनू ओस, बनू ॿ जेके आहिनि ख़ज़र ॿ, उहे मदीने आया हुया। उहे बि तो ट्रेवल करे होॾे आया। टियों बनू कनका, बनू ओस न ईसा हुया, बनू ओस ऐं ख़ज़र, उहे एॾे तो इन मां निकिरी होॾे आया हुया। ॿ त माना उन खां पोइ बाक़ी ॿियनि जायुनि ते बि विया। ॿ जेके इहे यहूदी हुया, इहे ख़ानदान, उहे मदीने में आया हिन ॿोॾ जे करे। अच्छा, हाणे 450 में ॿोॾ आई, नुक़सानु थियो। उन खां पोइ वरी थोरी वक़्तु गुज़रण खां पोइ वरी ॿी जेको आहे हुन ते डेवलपमेंट थी आहे, जेको बि आयो आहे, ॿी डायनेस्टीज़ आयूं आहिनि पए, त उहो कंहिं ज़माने में अची पोइ वरी पंहिंजो डेवलप कयो अथऊं। हे सॼो ॿोॾ जो हुनजो चकर आहे। उन खां पोइ हिकिड़ो इहो आहे, विच में काफ़ी हिस्ट्री हले थी पई, कुझु यहूदी आहिनि, यहूदी बि आया आहिनि। उन खां पोइ वरी जेको आहे ईसाई हिकिड़ो जनरल हुयो अबरा, उहो इन इलाइक़े में आयो यमन में, उते हिन पंहिंजी बादशाही क़ाइमु कई। हाणे मसइलो इहो त इहो कारोबार जे लिहाज़ खां शहर एतिरो तरक़ी याफ़्ता न हो, छो जो टाइम ख़तमु थी वियो, हिते कारोबार ख़तमु थी विया, हुनजी एॾी प्रोमिनेंस न रही। त हिन जो इहो त मां हिनखे तरक़ी वठी आहियां ऐं चङो कयां। हिनखे त ख़बर इहा पई त माण्हू जेके बि सफ़र ऐं ॿियो कारोबार लाइ वञनि पिया, जेके मके में जेको अब्दुल्ला शरीफ़ आहे ओॾे वञनि था पिया, ऐं उते सालानो हज बि थिए थो पियो, ऐं सॼो कारोबार जो हब मको मुकरम हुयो उन ज़माने में। ख़बर पई त उहो छाजे करे आहे, बैतुल्लाह जे करे आहे। त हिन छा कयो, हिन चयो त हाणे हिन जो मुक़ाबिलो कीअं कजे। उते हिकिड़ी पंहिंजी कलीसा ठाहे छॾी ईसाइनि वारी, ईसाई त हुयो न, हुनखे कलीसा चवनि था पिया। उनखे चवंदा बाबा सभु हाणे हिते अचो, पर हिनजी इहा ॻाल्हि हली कोन। इहा ॻाल्हि हुनजी हली कोन, माण्हुनि जो पोइ बि पंध ओॾे हुया। ऐं वरी जॾहिं हिन इहो कयो त हिकिड़ो माना उन्हनि जे अरबनि जे उन मां हिकिड़ो उन्हनि खे इहा ॻाल्हि नागवार गुज़रे पई त भई हीउ जेको मुक़ाबले में ठहे थो पियो, त कंहिं हिकिड़े माण्हू अची चवनि था पिया, काफ़ी जाइनि ते लिखिया त कंहिं हिकिड़े अची हुते न जीअं पेखाब के चवनि था हुनखे कुझु रंग बंगणी पेंट करे ख़राबु करण जी कोशिशि कई हुनखे। के चवनि था पिया त उन में वरी हिकिड़ो माण्हू आयो उते जीअं पाखंड वग़ैरह करे थींदो आहे, डर्ट कबो आहे, हुनखे ख़राबु करे न नापाक करे पोइ उहो वरी भितियुनि ते भणी छॾी। त असांखे इहा शइ तुंहिंजी खपे ई कोन थी, तूं कहिड़ो कमु कई। इन ते हिनखे ॾाढी कावड़ आई। हुनजो मुखालिफ़ त अॻे हुयो मके जे अब्दुल्ला शरीफ़ जो, त उनखे हब आहे उहो हुनखे ख़तमु करे मां हीउ हब कयां कारोबार जे लाइ। इकोनॉमिक जो सॼो इहो बैकग्राउंड छा आहे, इकोनॉमी आहे। त हिन छा कयो, पोइ लश्कर वठी कावड़ में निकितो त मां हिन कबे की ठाहींदुसि। पोइ खणी निकितो इहो ऐं 60,000 जो लश्कर खयईं तक़रीबन। हुन में हिन जो तक़रीबन 9 या 12 हाथी चवनि था हुया, जंहिंमें ख़ासि जेको हाथी हुयो उहो जेको हुनजो मेजर हुयो हुनखे चवंदा आहिनि महमूद, उहो लीड करे पियो। महमूद हाथी जेको हुयो तमामु ताक़तवर वॾो हाथी हुयो। इहा जॾहिं ख़बर पुॼे थी पई मके जे भरिसां जॾहिं अचे थो पियो, त उते छा हुयो त उते हज़रत अब्दुल मुतलिब उनजो इंचार्ज हुयो रखवाली जो मके मुकरमा जो। उन जा हुन 200 उठ बि पंहिंजे कब्ज़े में करे छॾिया। त उनजो जेको माण्हू उते हुयो हज़रत अब्दुल मुतलिब जो, जेको हज़रत हज़ूर करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाढो हुयो, उनखे हिनखे ॿुधायो त असांजे हिते लश्कर बि आयो आहे, हमले करण लाइ लॻे थो। हुन खां पोइ इहे 200 उठ बि खणी वियो आहे। हज़रत अब्दुल मुतलिब जेको आयो हुन सां ॻाल्हाइण, इहो पुराणे ज़माने जो मक्का मुकरमा, हाणे निकितो त हुन सां वञी अबरा सां मां ॻाल्हायां। अबरा ॾाढो ख़ुशि थियो त ठीकु आहे, तूं आयो आहीं, माना ज़रूरु राज़ में त कर, छा थो चाहीं। हज़रत अब्दुल मुतलिब फरमायो त
मूंखे मुंहिंजा 200 ऊठ वापसि कर जेके तुंहिंजे माण्हुनि में आहिनि। न त अबरा माना ईअं चओ त मां तोखे त मां सुठो माना ॾिसां थो पियो माण्हू ऐं समझदार, अहिड़ी ॻाल्हि तो यादि तूं करीं, मूंखे त सम्झ में कोन थी अचे। मां हमिलो करण आयो आहियां, तव्हांजो मां कब्तुल्ला शरीफ़ खे ठाहिण आयो आहियां, मूंखां पुठ थो घुरी, इहा रखवाली आहे तुंहिंजी? मतिलबु ईअं ज़रूरु चवंदी ख़ुदा ॼण, पर ॻाल्हि इहा त अब्दुल मतिलब फरमायो त उठनि जो मालिक मां आहियां, कब्तुल्ला जो मालिक जेको आहे कब्तुल्ला जी पाण हिफ़ाज़त कंदो, मूंखे तूं पंहिंजा उठ वापसि कर, पंहिंजा उठ खणी वञ, बाक़ी इहो माना तय थियो त मां हमिलो कंदुसि। अब्दुल मुतलिब पंहिंजा उठ वापसि खणी आया, पंहिंजा वापसि कई। हुन खां पोइ आयो, सभिनी खे चई त निकिरो मथे पाण ते हलिया वञो, छो जो ही इरादो वॾी जंग आई आहे, माण्हू असां केतिरा वठी सघंदासीं, घणा माण्हू 3000 बि न हूंदा हुन में, त 12 ॿिया मायूं हुयूं, इहा वेड़ त थियणी ई कोन हुई। ऐं हाथी त हुननि पहिरियों भेरो ॾिठा, घोड़ा त हुया, ऐं इन्हनि सां हाथी ने ॾिठो कोन। हिन खे तव्हां मथे हलिया वञो ऐं पुछा की 100 उठ कब्तुल्ला शरीफ़ जे ओसे पासे उते ॿधी छॾी, इन इरादे सां छो जो जेकॾहिं ही माना अलाह जे हवाले मां कया, जेकॾहिं इन्हनि खे ई खणंदा, कब्तुल्ला शरीफ़ खे नुक़सान न पुॼाइनि, जेकॾहिं हितां इहे खणनि था, हिन खे नुक़सान पुॼाइनि था, त मन अलाह जो अज़ाब नाज़िल थियनि। ऐं वञी पोइ अलाह पाक दुआ बि घुरी, मुंहिंजा मौला केरु हिफ़ाज़त कंदो हिनजी, तूं मालिक आहीं। केॾो अलाह में यकीन हुयो हुननि खे, हुन बाक़ाइदा दीन इब्राहिम जो इस्लाम त न आयो, पर दीन इब्राहिमी बि इस्लाम हुयो न, ही इस्लाम ते क़ाइमु हुया, इन इहे बुतनि जी पूॼा कोन कंदा। अब्दुल मुतलिब अलाह पाक खां दुआ घुरी आहे, ऐं पोइ जॾहिं हुन हमिलो शुरू कयो सुबुह जो, त पोइ अलाह पाक चए थो पियो त ही जॾहिं हाथी अॻिते हले थो पियो, ऐं त जॾहिं हुन ॾे मुंहुं थो करे कब्तुल्ला शरीफ़ ॾे वञण जे लाइ, उते हाथी वेही रहियो, अॻिते न पियो वधे। एॾो ज़ोर ज़बरदस्ती रसियूं ॿियो टियों जेको कुझु बि हुनखे फोर्स करे मोटाइण जी कोशिशि कई, पर हाथी खे जेकॾहिं रुख कब्तुल्ला शरीफ़ ॾे अॻिते कोन थो वधे, रुख बदिलाइनि था पिया, त सॼे खाॿे पोइ हिते वञे थो, कब्तुल्ला शरीफ़ अॻिते नथो वधे। ऐं हाथी जेकॾहिं अॻिते वञी नुक़सान करे थो पियो ॿी फ़ौज खे, त ठीकु आहे, पर जेकॾहिं पंहिंजी फ़ौज में पोइते थियो त सभिनी खे हितां चिॿारी वेंदो। इहो अञा कनि पिया, उन खां पोइ मथां इहो जेको तैरन अबाबील अलाह पाक जेको फरमायो आहे, अरसल अलैहिम, असां मोकिलियोसीं कंहिंखे, अबाबील लश्कर पखियुनि जा। उन्हनि खे अबराह जो 60,000 लश्कर छा कंदो, एतिरे ताईं जो एतिरा पखी हुया जो चवनि था आसमान कारो थी वियो बाक़ाइदा, जाॾों काॾों बसि छड़ो ईंदा पिया वञनि, जाॾों काॾों। ऐं उन्हनि छा कयो, भरिजी वियो आसमान। पोइ उन्हनि जे चुंबनि में जेके पथरियूं हुयूं, जेतिरियूं पथरियूं खणी आयो हिकु पखी, 3 ॻोढ़ियूं, हक़ीक़त में इहे ॻोढ़ियूं चइजनि, हिननि खे जेके मिटी जे हुन मां ठहंदियूं आहिनि न, इहे 3 ॻोढ़ियूं चइजनि, इहो पथरियूं न आहिनि पर ॻोढ़ियूं, इहे मिटी जे मां ठहियल जेके हूंदियूं न बैग थियल उहे, त 3 ॻोढ़ियूं हुयूं हिकिड़ी चुंब में, ऐं 2 ॿिन्ही हिन में जेके पेर थींदा आहिनि या चंबा, उन्हनि में 3 उन्हनि खे ज़ोर करे हलाइनि पिया मथां। चवनि था पिया त यानी हे सो पथरियूं वसनि थी पयूं उन्हनि ते, ऐं जेका जॾहिं जंहिंखे लॻे पई त माना मथां अची आर पार बाडी में हली पई वञे। उन खां पोइ सारी ॻाल्हि आहे, लश्कर में त यानी माहौल ई ॿियो थी वियो हुनजो, हमले करण जे बजाए पंहिंजे बचाव जे चकर में जेको होॾे भॼे हेॾे भॼे, पर कंहिंखां बची सघंदो, अलाह पाक जे अज़ाब खां केरु बची सघे पियो। चवनि था त जिन खे लॻी आहे उन्हनि खे हिकिड़ी जीअं न वायरस हूंदो आहे, हुन में माण्हुनि खे अहिड़ी बीमारी बि थी पंहिंजे पक जी खल लही पंहिंजे कंहिंजो उज़ो लही, ऐं आख़िर में थिया कीअं, इहो सॼो पूरो लश्कर हे जीअं जेको आहे न फजा अलहम कीअं थी विया अलाह पाक करे छॾियो, कासिम माक़ूल, गाह ॼण लुआड़ियल हुजे ईअं पिया आहिनि, एॾी ख़ल्क़। अबराह कोन हो, अबराह ज़ख़्मी हुयो, कुझु हुयो, हुन सां गॾु ॿिया जेके कुझु हुया उहे वापसि थिया, उते वञी मरी वियो। पर हालत इहा रस्ते में त कॾहिं हथु छंडिजी पियो वञे हिकिड़ो, कॾहिं ॿियो, कॾहिं ॿांह, ईअं वञी उते पहुतो आहे। पर ॻाल्हि मां इहा जॾहिं पई, हाणे तजवीज़ इंशाल्लाह पोइ कंदासीं, हिते पंहिंजो ख़तमु था कयूं हिन लेक्चर खे इंशाल्लाह तजवीज़ और ॿिए पार्ट में। ॻाल्हि सम्झण जी इहा आहे,